देवी देवी जुग जुग जियो सदा सुहाग जा सुख मारियो पुटो। अच्छा बता बता तव्हां भी वेहो डॉक्टर। सच्ची सुहागण पंहिंजे प्रिय खां हिकु पल बि परे न वे पंहिंजे सुहाग जे सुख ख़ातिर सभु कुझु त्यागे थी छॾे। हवा आसिक वेह न मथे ईअं न वेह मथे बिल्कुलु हो जॻह करे पलथी हा पलथी लाहिणो न मथे मथे थी वेणो आहे बिल्कुलु वेही पोइ शुरू कर कमु हा ठीक है सर हा थोरो घणा आहे नहीं पाण ई वेहण वेहण दौरान ई उथणो तस न वेठो ई हा इहो इहा ठीकु आहे। अच्छा जी सर वेहो त तव्हां बिठायो हुजो तव्हां वेही रहो तव्हां हेॾा हेठि तव्हां बीह रहो हा तव्हां बि वेहो न त हिन पासे बीह रहियो सच्ची सुहागण पंहिंजे प्रिय खां हिकु पल बि परे नथी रही सघे हीअं थोरो ऐं पंहिंजे सुहाग जे सुख ख़ातिर सभु सभु कुझु त्यागे थी छॾे। सुहागण साई कांध जंहिंजे कच्छ में ममता मेल अंदर में रखे न रहे। जी सर बस बाबा उहा ई राणियुनि जी राणी आहे जेका पंहिंजे ख़ावंद खे पसंदि थी अचे। जी स्वामी वर जे रूप में चैन राय कीअं आहे पुटड़ी? स्वामी मां त सम्झंदी आहियां त पोइ जन्म में मूं ज़रूरु थोरो चङो कार्य कयो जंहिंजे बदिले में मूंखे अहिड़ो पति मिलियो सारे जग में पंहिंजो पाण खे भागवान थी भायां स्वामी। प्रभु मुंहिंजा बि साॻिया ई वीचार आहिनि। प्रीत बिना प्रीतम कहीं पातो की न की कहीं कहीं हा कहीं पातो की न की। हा पर भला सभ खां उत्तम कार्य कहिड़ो आहे? पर सच ॻाल्हाइण ऐं सच जो साथ ॾियणु इहो ई धर्म आहे ऐं सभ खां वॾो अधर्म कूड़ ॻाल्हाइण ऐं कूड़ जो साथ ॾियणु आहे। पर स्वामी ॿुधो आहे त सच जी राह ते हलणु इलाही औखो आहे। हा बाबला असीं त आम मनुष्य आहियूं इन ई राह ते हलंदे पाण भॻवान कृष्ण खे बि हलाहल पीअणो पियो। हलाहल हा सभ खां वधीक हानिकारक वियो आशिक ज़हर पियाक वे ॾिसी वेसन करो। आशिक ज़हर पियाक वे ॾिसी वेसन करो कड़े कातिल जा हमेशह लगन लऊं लतीफ़ चए फना क्या फिराक है। लगन लऊं लतीफ़ चए फना क्या फिराक है तोड़े चिकन चाक तब आम सलीन आम लतीफ़ भिट धणी। हा भिट धणी हाय हाय जिनके सच्ची सिक से पाणी पधरा मूरत महबूबन जी हरदम ॾिसन हिक। महबूबन जी मूरत मूरत महबूबन जी हरदम ॾिसन हिक। महबूबन जी मूरत ॾिसण लाइ कशाला काटण ज़रूरी आहिनि चइनि लाइ सूरन साण संगत रखणी पवंदी तॾहिं ईंदई साहब साम्हूं। प्रभु आउं नथो सम्झां त तव्हांजी महानदारी मंझि को कमु औखो हुजे। असांजो कमु हूंदो घेड़ ऐं घटि ॾेखारणु बाबला
बाक़ी मेहर सां मुलाक़ात लाइ सोणीअ जे सूरनि तकलीफ़ुनि दरिया जे दधकनि ऐं छोलियुनि जो अनुभव त पाण खे करणो पवंदो। हा पर पुछनि जे मेहार खे हा पुछनि जे मेहार सॼो चो खे सॼो चो सॼो चो हा। ईअं नहीं गुड़िया यारी मूंखां लाइ चयो असांजो संचालक कीअं आहे शेर ओके वरी तो हा असांजो कमु हूंदो घेड़ ऐं घटि ॾेखारणु बाबला। बाक़ी मेहर सां मुलाक़ात लाइ सोणीअ जे सूरनि तकलीफ़ुनि दरिया जे दधकनि ऐं छोलियुनि जो अनुभव त पाण खे करणो। पुछनि जे मेहार खे पुछे से मेहार तुरहो तनी बार इश्क जनी खे आकिरो। प्रभु मां पंहिंजे कर्मनि जे कचे घड़े समेत तयार आहियां। मूंखे आज्ञा ॾींदा प्रभु, रंधिणे में आग बरंदी छॾे आई आहियां। ठीकु आहे बाबला। प्रभु दोस्त जो आस्थानो किथे आहे? सुञ ऐं वसम जे विच ते हर नख खां ओझल जंहिं वटि सची सिक कोन्हे। प्रभु सची सिक कीअं पैदा थी? जिन खे सचे सिक से पाण ई पधरा काया ऐं माया जे मोह खां परे पिरियनि जे रंगनि में रता पिया हूंदा। प्रभु पिरीअ जे रंग में कीअं रचो? जीअरे ई मरण जी अवस्था इन अभ्यास ज़रिए आत्मा जीअरे ई मरण जी अवस्था उते उनखे अवस्था खे चिटो करे हिते वक़फ़ो ॾे। ओके कीअं कीअं कबो आहे बाबा इहो जुमिलो मुकमल आहे बस हिते। बस समझिए जवाब आहे इहो वरी प्लीज माना कीअं कजे बाबा जहिड़े ई मरण जी अवस्था ओके करे जी सर प्रभु पीरे जे रंग में प्रभु पिरीअ जे रंग में कीअं रचो? जीअरे ई मरण जी अवस्था हिन अभ्यास ज़रिए आत्मा अंदरी जुगत में दाख़िल थींदी आहे ऐं आत्मा जे अंदर में शब्द ॿुधण जी शक्ति जाॻंदी आहे। अंदर जी शक्ति ऐं- जाॻंदी आहे ऐं अंदर जी अखि खुली वेंदी आहे। ऐं अंदरी अखि खुली थी पए अंदर जी अंदरी अंदरी ऐं अंदरी अखि खुली थी वञे हथ हथ रखो पाछो अंदरी अखि हा ऐं अंदरी अखि खुली थी वञे। ज़ाहिरी अखियुनि सां प्रभु पसंदि महाल आहे बाबला। हिन ज़ाहिरी अखियुनि सां प्रभुअ जो पसंदि महाल आहे हिननि ज़ाहिरी अखियुनि सां प्रभुअ जो पसंदि महाल आहे बाबला। पोइ कीअं दर्शन कई पसंदि महाल आहे पोइ कीअं दर्शन कई? प्रभु को दर्शन कीअं